हिते वाक़िया का क्यों सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण शहरनि खे हीट वेव बाबति एहतियात जो मशवरो ॾेई छॾियो आहे। शर्जील मेमण जो चवणु आहे त 2 मई ताईं सिंध सूबो हीट वेव जी लपेट में रहंदो। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण शहरनि खे हीट वेव बाबति एहतियात जो मशवरो ॾिनो आहे। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त 2 मई ताईं सिंध सूबो हीट वेव जी लपेट में रहंदो। शहरी गैर ज़रूरी घर मां ॿाहिरि न निकिरनि। सूबाई वज़ीर चयो आहे अस्पतालुनि में हीट वेव जे मुतासिरनि लाइ ख़ासि वार्ड मुख़्तस कया विया आहिनि, जॾहिं त सिंध सरकार ज़िले इंतिज़ामिया खे इंतिज़ाम यकीनी बणाइण जी हिदायत कई आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण शहरनि खे हीट वेव बाबति एहतियात जो मशवरो ॾेई छॾियो आहे। 2 मई ताईं सिंध सूबो हीट वेव जी लपेट में रहंदो। शर्जील मेमण जो चवणु आहे त शहरी गैर ज़रूरी घरनि मां ॿाहिरि न निकिरनि। सूबाई वज़ीर चवे थो अस्पतालुनि में हीट वेव जे मुतासिरनि लाइ ख़ासि वार्ड मुख़्तस कया विया आहिनि। अहम ख़बर आहे तव्हांखे ॾियूं पिया। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण शहरनि खे हीट वेव बाबति एहतियात जो मशवरो ॾेई छॾियो आहे। शर्जील मेमण जो चवणु आहे त 2 मई ताईं सिंध सूबो हीट वेव जी लपेट में रहंदो। शहरी गैर ज़रूरी घरनि मां ॿाहिरि न निकिरनि। राब्तो कयो आहे कराची में गाज़ी झंडेर सां। गाज़ी आगाह कजो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां शहरनि खे हीट वेव बाबति एहतियात जी अपील कई आहे। जी बिल्कुल, इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जे तरफ़ां जारी कयल बयान में ॿुधायो वियो आहे त 2 मई ताईं सिंध में हीट वेव जो अलर्ट जारी थियल आहे। इन हवाले सां सिंध सरकार इंतज़ामी तौर ते समूरनि ज़िलनि में हिदायतूं जारी कयूं आहिनि। हीट वेव खां बचाव लाइ मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में ऐं सिहत मर्कज़नि में ख़ुसूसी वार्ड ऐं बेड मख़सूस कया विया आहिनि। इन हवाले सां अॼु जारी कयल बयान में शर्जील इनाम मेमण शहरनि खे अपील कई आहे त हू हीट वेव जी हिन लहर जे हवाले सां एहतियात करनि। ख़ासि तौर ते नंढनि ॿारनि ऐं बुज़ुर्गनि खे वधीक एहतियात करण जी ज़रूरत आहे। हीट वेव खां बचाव लाइ कोशिशि कई वञे त ॾींहं जो तते ॾींहं में ॿाहिरि निकिरण खां एहतियात कयो वञे। मजबूरी में जेकॾहिं शहरी या सिंधवासी ॿाहिरि निकिरनि पिया त हू मथे ते आलो कपिड़ो इस्तेमालु करनि त जीअं हीट वेव खां बची सघिजे। ही जेको अलर्ट जारी कयो आहे मौसम आसानी उन हवाले सां शर्जील इनाम मेमण बयान जारी कयो आहे। सरकार इंतज़ाम कया आहिनि ऐं शहरी एहतियात खां कमु। ठीकु आहे, वञी महिरबानी गाज़ी झंडेर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।